5000 असां वठंदा हिकिड़े साउंड जा। तव्हां असांखे ज़लील करण में का घटिताई न कई आहे। माना हे अलॻि वठंदा आहिनि फीस, मां वरी अलॻि वठंदो आहियां। मां जेॾी महिल बि जिथे बि विकिणियुसि न उनजी मां उते ई का चलाईंदुसि। माना मां 3000 वठंदो आहियां सिर्फ़ वीडियो जा। नेवर जंहिंमें नालो खणंदो आहियां मां सिर्फ़ उनजा 3000 पहिरियां 1000 वठंदो हुउमि, वरी उनखां ॿ हाणे मां 3000 मज़ाक पंहिंजी जाइ ते हूंदी आहे। तव्हां मञो था तव्हां मज़ाक कंदा आहियो। हाणे मथां 5000 वठूं। अॼु बेइज्जती थी त बदला वठ। इहो ग़लति आहे, थोरो सोचो सम्झो। करे छा थो ॾिसो असांजी बराबरी करण तुंहिंजो औकात खां ॿाहिरि आहे। खणी हथ विझो त ख़बर पवे। असांजो एटीट्यूड त तोखे ख़बर आहे, उहे मां विझी वात मां कढांव। ऐं दुनिया जा ॾो बि ज़ाहिर आहे। के मवाली मुड़स बि मुठ पी आहिनि। बुज़दिलनि खे बेकार सम्झंदा हूं, पाणी बाणी पिया। दुश्मन बि उहो कंदा हूं जेको हूंदो दिलेर आहे। दिमाग़ ख़राब करे छॾियो अथव। इहे त न कयो न, अॼुकल्ह ईअं न कबो आहे। जेको हूंदो दिलेर आहे। मज़ो नथो अचे त मां मज़े लाइ न कयो। हैसियत तुझी है तेरी मां किलो उहे मां विझी वात मां कढंदो आहियां।